सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हाय मुझा रब तुझा जेड़ा शुक्र अदा किया तेड़ा घटे न माशाअल्लाह। आप तो मुके सतोरो मिलियो ही मिलियो पर मुर्स को भी सतोरो मिलियो। सजा कम कार पाण ता कन वाह मुझा रब मुझा भाग जेड़ी सुहानी तई ओडो ही भाग या लता बुध ऐं हिते असांजी जेका रन रुली वई आ उहा कंहिं ॾिठी? बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे जॾहिं खां मां हिते आयो आहियां न त मखण बोझुनि पिया बाबा। मौजुनि में कीअं न हूंदे, तुंहिंजो अधु कमु मां खयूं वेठो आहियां मौजुनि में। जेकॾहिं न कुर्ब में ऐं प्यार में कमु कंदो त कमु निबरंदो, पर जेकॾहिं साड़ ऐं तीसे में कमु कंदो त उमिरि कमु कोन निबरंदो। साड़ सड़ियो त सालू आहे, मां त साड़ सड़ियो न आहियां न। जेकर तूं सालूअ खे सुधारी न त वाह वाह थी वञे। मूंखे साड़ सड़ियो न चओ, निभागा। अरे हेॾे निभागो मूंखे न चओ, मां चवां थो त मूंखे निभागो चई त खच न करोसि। न त छा कंदे? ॿुधा मूंखे छा कंदे? अरे छा कंदोसि? हा ये ॿुध बाकी ये कर फेरा फेरा अधी न के झालो निभागे के झालो मूंखे। होश खां कमु वठो, होश खां कमु वठो। तूं विच में न अचु। हा मां हिनखे ॿुधायां त मखण चइबो छा खे आहे। हथ कढ। हा मूं जो घर आहे, अधी जो मुड़ुस थी पियो आहीं तॾहिं तोखे त कयां, न त तूं मूंखां वधीक न आहीं। दिलि थी चवे त ईअं डंडा हणी तोखे हितां भॼाए कढां। तूं मूंखे ॾंड हणंदे? हा तूं पंहिंजो पाण खे ॾिस, पाण लकुण जहिड़ो ई लकुण ॾंड खे हणंदो ॿुधा ॿुधा आहे। अरे मां ई तोखे टकर हणी मारे विझंदुसि निभागा। अरे घेटो आहे त टकर हणंदो, दिमाग़ ख़राब थई आहे। बकरो टकर हणंदो आहे, घेटो टकर हणंदो आहे। तूं त पाण खे चवंदो मां सालू आहे, पोइ सालू या घेटो ई ॿुधा। अधी न के बस कयो हाणे, बस कयो। केर बि कंहिंसां न विढ़े न वात हणे। वात हणण लाइ तूं ई खोड़ आहीं। अरे वरी मुंहिंजी ज़ाल खे घटि वधि थो ॻाल्हाई, तुंहिंजो दिमाग़ सफ़ा ख़राब थी पियो आहे। तूं मुंहिंजी बेगुल खे घटि वधि मां बर्दाश्त कंदुसि, मूंखे चिड़ थी लॻे। बेगुल खे केरु घटि वधि ॻाल्हाए मूंखे चिड़ थी लॻे। अल्लाह रे मां छा कयां हिनखे, मां बर्दाश्त रखुसि है। मां चवां थो चुश मोकिली वात में बचुसि है, एॾा ठोस माण्हू है। भागा तारा कुम बने तो तू भी बता दो मुझे भाग के तो ॻाल्हाए घटि वधि। केॾी दफ़ा छॾियो त मां त एॾो न ॻाल्हाए मुंहिंजो ब्लड प्रेशर एॾो ओयो ओयो नंदड़ था पवनी नंदड़ छोरा 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 ब्लड प्रेशर। अरे बाबा खुदा जी मुंहिंजी ज़ाल मारे में थई, वञ डॉक्टर खे वठी आ, 15-20 सुइयूं हणेसि त सिधी थिए। वञ। ही गोठ नवाब खान जो ही तर नवाब खान जो ही जमीन नवाब खान जी। हाणे ॿुधाए त खड़ा जो कुत्तो केरु आहे, तूं या मां? शींह हूंदो अथई हाशू, झंग में हुजे या खुलियल मैदान में। तारा तो चावल के छो बतायो? अशो कुछ अकुल खा कम वठ। नवाब खान हुन सा ठा करण तो चाहे ऐं तू वरी उनखे मारण तो चाहीं। ऐं हू जेकी हाशू जी बेइज्जती करे वियो, इहो नवाब खान ॾिठो था मरंदो त तार इहो मुंहिंजे हथां मरंदो। नवाब खान भली ठा करे त करे, पर हाशू ठा कोन कंदो, मरंदो। हाशू तोखे भरवसो ॾियारण जे लाइ मूंखे छा करणो पवंदो? मेरे मां मूसा ऐं दरिया खान खे छॾायां, इन जे बदिले में तूं
पंहिंजी भेण मुंहिंजी हवेली ते छॾी ऐं उहा तेसी ताईं असां वटि हूंदी जेसिताईं तूं नैना खे वापसि नथो आणी। इहो नामुमकिन आहे नवाब खान जो मां तव्हांखे भरोसो ॾियण जे लाइ पंहिंजी भेण खे तव्हां वटि क़ैद रखां। क़ैद न, उहो असां वटि महिमान हूंदी। तव्हांजी नज़र में पर मुंहिंजी नज़र में हू क़ैद हूंदी। जॾहिं न ॻोठ वारनि खे ख़बर पई त हज़ारें सवाल उथंदा। तव्हांजो इहो शर्त मूंखे क़बूल न आहे नवाब। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं मूसा ऐं दरिया खान खे आज़ाद कराइण त चाहीं थो पर नैना खे वापसि नथो आणणु चाहीं। नवाब खान मूंखे मुंहिंजे अंजाम जी ख़बर आहे। जेकॾहिं मां नैना खे आज़ाद न कराए सघियुसि त बख़्श ना तव्हां मूंखे कंदो ना ई मुंहिंजी भेण खे, त पोइ मां तव्हां सां धोखो कीअं थो करे सघां। तव्हां रोला कयो। मूसा जे आज़ाद थियण खां पोइ तव्हां हितां निकिरी वेंदो त पोइ मां तव्हांखे किथे ॻोल्हींदुसि। इन करे मेरे चवां थो त तोखे मुंहिंजी ज़बान ते एतबार करणो पवंदो। सरकार ही कमीणो हिते छा पियो करे? नवाब खान ही होश में न आहे। तूं पहिरियां हिनखे संभाल, मां पोइ ईंदुसि। सरकार तव्हां जिन्हनि खे मारण लाइ असांखे चओ था ऐं तव्हां पाण उन्हनि सां गॾु हथ पिया मिलायो, पोइ असां तव्हांखे छा चऊं? आशो पहिरियां पंहिंजे दिमाग़ खे थधो कर, पोइ ॻाल्हायूं था। अॼु राति असांजी सुहिणीअ मीर दावत कई आहे ऐं तोखे ख़बर आहे छा चयो अथनि त अदा हाशियो खे बि गॾु वठी अचिजो। छोरी त ॾिस अचण खां पोइ केॾी पताड़ थी वई आहे। मीर ऐं हाशियो हिक ॿिए जे रत जा प्यासा आहिनि। हे वरी छोरी वरी उन्हनि खे दावत ॾेई हिकिड़ी थाली में थी खाराए। हाणे ॿकरी ऐं शींहं गॾु खाईंदा ॿुधाए ठहंदा। हे थियो छा आहे छोरी खे? सही त चए थी, जॾहिं ॿई वेही हिक थांव में खाईंदा त ॿिन्ही जी कावड़ घटि थी वेंदी। पर अदा लीमो त इहो चाहे ई नथो त अदा हाशियो ऐं मीर हिकु थियनि। भली ॿिन्ही खे गॾु न खारा, हिंदोरे में ॿिन्ही खे विहारे लोॾा ॾे, पर कॾहिं बि हिक ॿिए जा कोन थी ॾेई। जेकॾहिं तूं अदा हाशियो खे चुंगू न ॾी न त हू पाण ई पाण में ठही वेंदा हलिया। हिन मोए जी ज़िंदगी ॿिन खे पाण में वेढ़ाईंदे गुज़री आहे। भले भले अॼु भटारी जुमला पई थी ॻाल्हाए। वाह भटारी वाह, मां त ॿिन खे वेढ़ाईंदो आहियां। तूं अमुन जी देवी आहीं देवी। मुआ हाणे मूंसां वात न हण। वात मां थोड़ा, तूं थी हणी वात तूं वातिर हैं वादिन जहिड़ो मुंह करे वेठी आहीं। जॾहिं असां ॿई भेणूं पाण में ॻाल्हायूं पिया पोइ तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जो तूं विच में थो ॻाल्हाईं? जेकर मां हिते वेठो आहियां त वात ॿधी वियां, ॻाल्हायां न। ठही थी ॾाढी मेण पथी। फाट मुआ फाट, तूं फाट, असां बस कई। कॾहिं बि निभागीरनि जी ऐं हा सां वर्दी ॾिनी अथई। अलाए कहिड़ी बकवास कंदी आहीं, पोइ माण्हू छितो थिए या न थिए। मूं सुगो पियो थी। हाणे मूंखे इहो ॿुधाए त तोसां विड़ियो केरु आहे? सिजावल कमीणे। मूं तोखे चयो त सजावल खे राज़ी करे अच ऐं तूं वञी हुनखे होश मां कढी करे पातर खां हिते पहुतो है न। जेकॾहिं सिजावल मूं मथां हथ खयो आहे न त सरकार मां हिन जो पलांद ज़रूर कंदुसि। तव्हांखे तकलीफ़ कोन ईंदुसि। ॻाल्हि तकलीफ़ जी न आहे, ॻाल्हि सोचण जी आहे त मां पंहिंजे सभ खां वॾे दुश्मन सां हथ छो थो मिलायां, ठा छो थो कयां? तूं न सम्झंदे? बाबा साईं, ही त सिजावल खे मारण लाइ सिधो हथियार खणी बीठो। इहो मूं अकुल मां कमु अथो जो सिजावल बची वियो, न त तव्हांजो सिजावल सां ठा करण वारो कमु हिते ई रहिजी वञे हा। जेकॾहिं सिजावल सां ठा करणु लाज़मी आहे त पोइ तव्हां मूंखे सम्झायो। जेकॾहिं मां सम्झी वियुसि त सरकार पोइ ठीकु आहे, न त मां सिजावल ॻणंदुसि सीने में सिधी कोली। सतर दुबारा हाणे ॿुधो अकुल जान था। मुंहिंजी भाणे जी मूसा सां निकिरी वई आहे ऐं उहा हिन वक़्तु सजावल जी पनाह में आहे। मूसा ऐं सजावल जी दुश्मनी थी वई आहे ऐं मां हिन दुश्मनी मां फ़ाइदो वठण थो चाहियां ऐं तूं सजावल खे राज़ी करण थी चाहियां, हुनखे होश मां कढी आहे। हाणे जेकॾहिं तूं सजावल खे मारी थो पोइ असां नैना खे कॾहिं बि वापसि नथा आणे सघूं। इहा ॻाल्हि तोखे सम्झ में आई?
काॾे लाला? नवाब खान जे ॻोठ पियो वञा। लाला हाणे होॾां वञणु छॾे ॾे। यकीन कयो सोट, तव्हांखे नुक़सान पहुचाइण जे इरादे सां कोन पियो वञे। लाला मुंहिंजो ख़ैरु आहे। मूंखे जेकॾहिं कुझु थियो त तोते मयार न आहे, पर सच ॼाण होॾे वञण सां तूं पाण नुक़सान में अची वेंदे। छो वरी को मसइलो थियो आहे छा? लाला मसला त हलनि था पिया इहे, ऐं सॼी उमिरि हलंदा रहनि। इहे मसला कॾहिं ख़तमु थिया आहिनि? जो तूं पुछी थो त वरी को नओं मसइलो थियो आहे। इन करे चवां थो त हुन ॻोठ खां थोरो पासीरो रह त चङो थिए। हल सलीमा। छा करे आया आहिनि सोट वारा जो मूंखे हुन तरफ़ खां वञण खां रोकनि था? लॻे थो त को मसइलो करे आयो। अस्सलाम वालेकुम मीर। वालेकुम सलाम। खैर में याद कई थी ना? हाँ यार बख्शल, शहर हलणो आहे। जरूरी कम आहे छा? हाँ बख्शल, थाणे ते हली सूबेदार सां मिलणो आहे। मीर थाणे ते वेंदे न त सूबेदार तोखे लाकअप करे छॾींदो। लेकिन लाकअप थी वियसि न, ख़ैर आहे। मीर कंहिंसां मिलण जो इरादो आहे? मूसा सां या दरिया खान सां? ॿिन्ही सां। उन्हनि में कहिड़ो कमु फाथो आहे? बख्शल ये हवाल तोखे वापसी ते ॾींदुसि, फ़िलहाल हलण जी कर। हाली कॾहिं थी असांखे महिमान करे इन घर में घुराई? सिजाल सां ॻाल्हाए छॾियो आहे, तमामु जल्द तव्हांखे हिते घुराईंदो। मरण जे ॾींहुं थकड़ छा जे लाइ भाॼाई? न्याणी जे मरण खां पोइ जीअण खां दिली खॼी वई आहे, पोइ तकड़ त कंदसि न हाकिमज़ादी। तोखे मां पंहिंजे मक़सद में कॾहिं बि कामयाब थियण कोन ॾींदसि भाॼाई। पहिरीं मां तुंहिंजी इज़त कंदी हुयसि, तोखे सम्झाईंदी हुयसि, पर तो मुंहिंजो घर बर्बाद करे छॾियो। हाणे जेसी ताणी तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कंदसि न, तेसी ताणी दिलि खे सुकून ई कोन मिलंदो। तुंहिंजे सुकून जे लाइ भाॼाई हाणे तोखे मरणो ई पवंदो। चाचा, तूं तो चवे मूसा ऐं दरिया खान खे जेल थी वई आहे? हाँ मां, ॿिन्ही खे नवाब खान बदिराए छॾियो आहे। नवाब खान जो शक त हाणे हिन तरफ़ ई हूंदो। नवाब खान जो असां मथां को बि शक न आहे, तूं को बि खौफ़ न कर। तू परेशान न थी ने ना, हिते नवाब खान जा मलाइक बि नथा अची सघनि। परेशान उन करे आहियां, तव्हांजी सोच खां वधीक नवाब खान ज़ालिम आहे। ज़ालिम जो कुदरत वारो बरॾे मुंहुं कंदो। मालिक साईं भलाई कंदो, इन ज़ालिम जो मुंहुं हमेशा बरॾे हूंदो। तोसां गॾु जेको ॿियो हमरा गिरफ़्तार कयो विया उहो नज़र नथो अचे। ख़बर न आहे उनखे अलाए किथे रखियो अथनि। वो नवाब खान जो ख़ासि माण्हू हुयो, उनखे आज़ाद करे छॾियो। ईअं ई हूंदो। तूं ॿुधाए कीअं चट थियो अमीर? ज़रूरु कोशिश कयां पियो त तोखे ई मूसा खे आज़ाद करायां। मूं मथां कूड़ो केस आहे, मूंखे छा कंदा? मीर तूं मूसा खे छॾाइण जी कोशिश कर। मूसा खे छॾाइण जे लाइ नवाब खान जेका शर्त रखी आहे उहा त तोखे ख़बर हूंदी। मूसा नथो मञे। पोइ मरंदो, मरंदो दुरू मरंदो। मूसा खे सम्झाइणो ई पवंदो। मूं वॾो ज़ोर ॾिनो आहे, मुंहिंजी हिक बि नथो मञे। मीर तूं मूसा ते ज़ोर लाए ॾिस। हिक त ही निभागा मूंखे मूसा सां मिलण बि नथा ॾियनि, ॿियो त जेकॾहिं मिलण बि ॾींदा तॾहिं बि मूसां ॻाल्हाइण गवारा कोन कंदा। पोइ ॿुधाए छा थो करे सघां? पहिरियों वञी नवाब खान सां मिल, ऐं हुन सां ॻाल्हियूं कर। अगरि जे तोखे नवाब खान ते भरोसो थी थो वञे त छोकिरी आज़ाद कराइण खां पोइ हू मूसा खे कोन माराईंदो। पोइ इन मसइले में हथ विझ मीर। बाक़ी तकड़ करे तूं मूसा खे माराए न विझी। तकड़ कोन कंदुसि ज़रूर। पहिरियां मां नवाब खान सां सभु मामला तय कंदुसि, पोइ अॻियां कदम वधाईंदुसि। पर उन खां पहिरियां मूंखे मूसा जो रवैयो ॾिसणो आहे।
पोइ वञ सूबेदार सां मिल, ॾिस त हू छा थो चए। ठीक आहे। बशकल हिते कंहिंजे इंतज़ार में बीठो आहीं? मीर थाने ते वियल आहे दरिया खान जी मुलाक़ात ते, उन ते इंतज़ार में वेठो आहे। तोखे पक आहे त मीर हुननि सां सचाई थो कनि या नवाब खान जो पछल आहे? जेकॾहिं मीर सचो न हुजे हा त मूसा खे बि कोन बचाया। मूसा खे बचाइण जे पोयां मीर जो कहिड़ो मक़सदु हो मूंखे सभु ख़बर पइजी वई। मूंखे ख़बर आहे बावल, मीर मथां तूं कॾहिं बि भरोसो न कंदे। इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो त मां सही हुअसि या ग़लति। मीर भरवसे जहिड़ो माण्हू ई आहे। हिन सां धोखो कयो अथसि न त ही सम्झे थो त सभिनि सां धोखो कंदो। नवाब खान जी इजाज़त खां सवाइ मां तोखे मूसा सां नथो मिलाए सघां मीर। पर इन ॻाल्हि जी ख़बर नवाब खान ताईं कोन पहुचंदी साहब। नवाब खान ताईं ख़बर पहुचे या न पहुचे, पर मां इहो कमु नथो करे सघां। छो भला साहब, छा मां मूसा खे उतां कढी भॼाए वेंदुसि छा? जो कुझु मिंट बि मूंखे मूसा सां मिलणु नथो ॾी। कुझु मिंट त छा, पर कुझु कलाक तोखे मां मूसा सां कचहरी कराईंदुसि। पर उन खां अॻु वञी नवाब खान सां मिल ऐं उन खां फ़ोन करा। पर मां नवाब खान जे कम सां ई मूसा सां मिलणु चाहियां। ठीकु आहे, पोइ मां नवाब खान खां फ़ोन करे पुछी थो वठां। रहण ॾे साहब, मां पाण वञी नवाब खान सां साम्हूं मिलां थो। मूंखे सिर्फ़ु इहा पक करणी हुई त मूसा ज़िंदा आहे या न। किथे तव्हां हुनखे मारे त न आहे सघो? यकीन कर, मूसा अञा ज़िंदा आहे, पर जेकॾहिं हू ज़िद तां न लथो न पोइ पक मारियो वेंदो। साहब कुझु हथ हल्को रखो। नवाब खान जे चवण ते एॾा ज़ुल्म बि न कयो जो सुभाणे पंहिंजे पाण खे क़बर जे अज़ाब खां बि बचाए न सघूं। हितां जो सोच मीर, हितां जो सोच। बाक़ी क़बर जे अज़ाब खे कंहिं ॾिठो आहे? या ख़बर नथी पए त रात आहे या ॾींहुं। ॾींहुं आहे मूसा, ॾींहुं। ही रात आहे। ॾींहं जी तपिश ऐं रात जी उबस खे मां चङी तरह सुञाणे वरितो आहे। वेही मानी खा। छा सोचो अथव मूंखे? इहो तुंहिंजे मथां आहे। ज़िद छॾींदे त आज़ाद बणिजी वेंदे, न छॾींदे त मारिजी वेंदे। भली मूंखे मारे छॾी, पर पहिरियां मुंहिंजो ॾोह त साबित कर। तुंहिंजो ॾोह तुंहिंजो ज़िद आहे। मां हक़ ते आहियां। जेकॾहिं ग़लति वञा त पोइ हुनखे ज़िद चओ। हक़ ऐं सच खे छॾ। नवाब खान तोखे झुकाइण थो चाहे। पोइ मूसा मरण पसंदि कंदो, पर कंहिं ज़ालिम अॻियां झुकंदो कोन। तुंहिंजी ज़िंदगी खे मौत खां वधीक अज़ियत बणाए छॾियो आहे, पोइ कीअं न झुकंदे? मूसा जो हौसलो तव्हां ॾिठो ई कोन, जेको हमालिया खां वधीक मज़बूत आहे। पोइ इन हौसले खे हिकु ज़ालिम कीअं झुकाए सघे? ख़ाली ज़ोर लाइ ॾिसो, तव्हांजो इहो नवाब। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त मूसा कंहिंखे चवंदा आहिनि। ख़बर नथी पए इन नैना खे ज़मीन गिरी वई आहे, आसमान खाई वियो। उन जो बस पतो ई कोन थो पए। मतलब त तव्हां नैना खे अञा विसारियो ई कोन्हे को? शरीना बेगम, तूं इहो न सोच त को नैना सां मुंहिंजूं 32 दिलियूं आहिनि। मां राति ॾींहुं हुनजे हिजर ऐं फिराक में वेठो हंजू हारियां। पोइ साईं छॾियो नैना जी बजर। जेकॾहिं हूअ हितां निकिरी वई आहे त हू पंहिंजी वञी ज़िंदगी गुज़ारे। उहो मुंहिंजी इज़त ते दाग हणी वई आहे। जेसीं ताईं मां हिन दाग खे धोईंदुसि न तेसिताईं सुकून सां न वेहंदुसि। मूंखे ख़बर आहे साईं,
तव्हां नैना खे मारणु था चाहियो। ॾिस ज़रीना बेगम, जेकॾहिं तूं हिन मर्दनि जे मुआशिरे खे सम्झी वञी इज़त ऐं ग़ैरत छा थींदी आहे, बेग़ैरत खे माण्हू कहिड़ी नज़र सां ॾिसंदा आहिनि, जेकॾहिं तूं हिन माहौल खे सम्झी वञे हा त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ा सवाल न करी हा। साईं, तव्हां नाराज़ न थियो। मां त तव्हांखे हिकिड़े गुनाह खां रोकिया वेठी थी। नाहकी कंहिंजो खून करणु सही न आहे साईं। जेकॾहिं तव्हां उन टाइम नैना खे तव्हां तलाक ॾेई छॾियो आहे न त शायदि असांखे इहे ॾींहं ॾिसणा ई कोन पवंदा। उन वक़्तु छा थियो तूं उनखे बि छॾ, हाणे जेको कुझु थिए थो हिनखे बि छॾ, तूं जो कमाए घर संभालणु उन ते तवजो ॾे। ठीकु आहे साईं, मां अॻिते जे लाइ तव्हांजे कमनि में दख़ल कोन ॾींदसि। हिन सां घर जो माहौल बि ख़राबु कोन थींदो ऐं जंहिं सुकून जे लाइ मां घर थो अचां उहो सुकून जेकॾहिं मूंखे हिते मिलंदो त हिन में तुंहिंजी बि इज़त थींदी। मुंहिंजी सहेली सोणी दावत कई आहे पंहिंजी, तूं ॿुधाए त पाण उते कॾहिं हलूं? सोणी के सलाह मीर जी हूंदी, असांखे दावत में घुराए खाधे में मिलाईंदो ज़हर ऐं असां सभिनि खे कंदो पूरो। इहा ॻाल्हि हिननि खे मां बि सम्झायां थो, पर हे सम्झनि ई कोन थियूं। तूं बि इहो थो चाहे न त मीर ऐं आशू पाण में विढ़ंदा रहनि? इहो मां कोन थो चाहियां। रेस नवाब खान थो चाहे नवाब खान। मुंहिंजे चाहण सां अगरि हाशू माण्हू मारे हा न त पहिरीं मां सालू खे बंदूक हणाया हा। चाचा सालू तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो तूं हुनखे बंदूक हणाईंदो? हिन निभागे जी सालूअ सां खुदा काण दुश्मनी आहे। हाणे सालू वेचारो आहे, मां निभागो थियुसि हन ॾाठ। बस कर पंहिंजे एतिरी ॾियारीअ खे। मां इहा दावत खाइण लाइ कोन वेंदुसि। अदा जेकॾहिं तूं दावत ते कोन हले न त मां ऐं अधी तोसां कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदुसि। अधी थोरो अकुल मां कमु वठो। जेकॾहिं मां हिन दावत में वियुसि न त मीर मूंखे पंहिंजे घरां धिका ॾेई कढी छॾींदो। पोइ तूं ई ॿुधाए त मुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी। आशू, मीर तो वांगुरु बताल न आहे ऐं न वरी होश मां निकितल आहे जो दावत करे महिमाननि खे घर घुराए उन्हनि खे धिका ॾींदो। अदा जेकॾहिं मीर तुंहिंजी थोड़ी बि बेइज्जती कई न त मां सोणी सां कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदसि ऐं कॾहिं बि उन घर में पेर कोन पाईंदसि। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां सभिनि जी इहा ई मर्ज़ी आहे त मां पोइ हलंदुसि दावत में। ऐं ॾिसजांइ त इहो मीर कीअं बेइज्जती करे मूंखे पंहिंजे घर मां कढंदो। अदा कुझु ॾींहं पहिरियां त तूं घर में माट करे वेठो हैं, हाणे कहिड़ी भज भजा में अची वियो आहीं? अदियूं कुछ जिम्मेदारियूं आहिनि जिनखे निभाइण जी कोशिश पियो कयां। तुंहिंजो कमु आहे। हा दा कमु आहे तॾहिं त पुछाईं थी। ॻाल्हि कर। अदा अॼु शहर मां मूंखे कुझु सामान आणे ॾिजां, राति जो महिमान था अचनि ऐं तूं बि काॾे न मंजाए। महिमान? कहिड़ा महिमान पिया अचनि? अदा जेकॾहिं कावड़ न करी त पोइ ॿुधाए ॾिस। जॾहिं तूं उन्हनि खे दावत बि ॾेई चुकी आहे ऐं मूंखे सामान वठण जो थी चवे, पोइ हाणे तोखे मुंहिंजे कहिड़े ख़ौफ़ वरायो आहे? छो त अदा मूं दावत मोमल खे ॾिनी आहे। इहा त रोज़ ईंदी आहे, हिनजे करे त मां नाराज़ न आहियां थींदो। थी सघे थो त राति मोमल सां गॾु हुनजी वॾी भेण ऐं आशू बि अचे। इहो कमीणो हिते कॾहिं बि कोन ईंदो। हिन जे लाइ परेशान न थी त मां नाराज़ थींदुसि। अदा जेकॾहिं अची वियो त पोइ दर ताईं पादर हणी वापसि रवानो कंदोसांसि। हा बाक़ी मोमल खे तूं मानी खाराए छॾिजे। न अदा तूं ईअं नथो करे सघीं। मूं ॿुधाए छॾियो बसि। हाणे सुठो इन में अथई त हुनखे दावत में न घुराइजे। घुराईंदसि अदा, मां हुनखे बि घुराईंदसि, पोइ तोखे कुझु बि न चवंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।